إن الحمد لله ونستعينه ونستغفره ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا. أما بعد، وقال الله تبارك وتعالى: واعتصموا بحبل الله جميعا ولا تفرقوا واذكروا نعمة الله عليكم. وقال النبي صلى الله عليه وآله وسلم: إن الله يرفع بهذا الكتاب أكماما ويضع به الآخرين. وقال الله تبارك وتعالى: ألف لام ميم ذلك الكتاب لا ريب. قالوا سبحانك لا علم لنا إلا ما علمتنا إنك أنت العليم الحكيم. तमाम तारीफ़ूं अल्लाह तबारक व तआला अहकमुल हाकिमीन जी ज़ात बाबरकत जे लाइ। उन खां बाद में अणगणिया बेशुमार दुरूद व सलाम जनाब मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जन जी ज़ात गिरामी जे मथां। वाजिबुल एहतराम सामिन गिरामी तमाम तर बुदनर मुसलमान, अल्लाह तबारक व तआला असां मुसलमाननि ते हिकु वॾो एहसान कयो। अल्लाह तबारक व तआला असांखे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो उम्मती बणायो ऐं उन सां गॾोगॾु अल्लाह तबारक व तआला हिकु अहिड़ो किताब अता कयो, दुनिया जो को बि किताब उन किताब जो मुक़ाबिलो नथो करे सघे। हाणे अवां जी मुंहिंजी कामयाबी कामरानी कहिड़ी शइ जे अंदरि रखियल आहे? अल्लाह तबारक व तआला फरमायो: वाअतसिमू बिहब्लिल्लाहि जमीअन वला तफर्रक़ू। तव्हां अल्लाह तबारक व तआला जी रस्सी खे मज़बूती सां पकड़े छॾियो, वला तफर्रक़ू ऐं फ़िरका फ़िरका न थियो। वज़्कुर नेमतल्लाहि अलैकुम, ऐं अल्लाह तबारक व तआला जे नेमतनि खे तव्हां यादि कयो जेके अल्लाह तबारक व तआला अव्हां ते नेमतूं कयूं आहिनि। यानी अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो त तव्हां अल्लाह जी रस्सी के मज़बूती सां पकड़ियो। अल्लाह जी रस्सी छा आहे? अल्लाह जो रस्तो कहिड़ो आहे? क़ुरान मजीद आहे, रब्बुल आलमीन जो फरमान आहे। रस्सी फरमायो इन्ही खे मज़बूती सां पकड़ियो ऐं इन्ही जे मुताबिक़ अमल कयो। जीअं अव्हां खे क़ुरान मजीद ॾसे तव्हां उन्ही जे मुताबिक़ अमल कयो। अल्लाह रब्बुल आलमीन जेको आसमाननि ताईं किताब नाज़िल फरमायो, ही छाजे करे नाज़िल फरमायो? इन्ही जे करे मुसलमान हिन मां हिदायत हासिल कनि। फरमाए अलिफ लाम मीम ज़ालिकल किताबु ला रैब फ़ीहि हुदल लिल मुत्तक़ीन। हिन किताब के नाज़िल करण जो मक़सद मतलब इहा आहे त मुत्तक़ीन माण्हू इन मां नसीहत हासिल कनि, सबक हासिल कनि, दर्स हासिल कनि। जरा असां मुसलमान इन्ही क़ुरान मजीद मुताबिक़ असांजो अमल आहे, असांजी ज़िंदगी क़ुरान मजीद उसूल व ज़वाबिन ते क़ाइम आहे, सम्झी छॾियो त असां कामयाब थी वियासीं। असां अगरि जे पंहिंजी ज़िंदगियुनि में क़ुरान मजीद जे मक़ाम खे अहमियत न ॾिनी, क़ुरान मजीद जे अहकामातनि ते अमल कोन कयोसीं, पोइ सम्झी छॾियो असांजी कामयाबी कान्हे का, असांजी कामरानी कान्हे का। छाजे करे? रब्बुल आलमीन जो उहो कलाम आहे, अल्लाह तबारक व तआला जी उहा किताब आहे
जेके बि इंसान जेके बि क़ौमूं हिन क़ुरान मजीद जे मुताबिक़ अमल कंदियूं आहिनि नेकियूं कंदियूं आहिनि अल्लाह तबारक व तआला के दुनिया जे अंदर बि इज़त मक़ाम मर्तबो अता करे थो ऐं आख़िरी दिहाड़े ते बि हुन जा कंध मथे हूंदा। अल्लाह रब्बुल आलमीन इन्ही जे करे क़ुरान मजीद नाज़िल फरमायो। कहिड़ी तरीक़े सां हुन जा कंध ख़ुशी सां फ़ख्र सां मथे हूंदा। क़ुरान वारनि जा प्यारे पैगंबर जनाब मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस मुबारक याद अचे पई फरमाईंदा क़यामत जो ॾींहुं थींदो हाफ़िज़ क़ुरान खे अल्लाह तबारक व तआला चवंदो ही क़ुरान मजीद पढ़ंदो वञ ऐं जन्नत जे ॾाकनि ते चढ़ंदो वञ। इहो छा आहे? इहो क़ुरान मजीद ते अमल करणु आहे। क़ुरान मजीद के सीने में महफूज़ करे उन जी तिलावत करे उन ते अमल करण जे करे इंसान खे अल्लाह तबारक व तआला इहो मक़ाम थो ॾे इहो मर्तबो थो ॾे। रब्बुल आलमीन फरमायो त जे दुनिया वारनि खे क़ुरान मजीद पढ़ी करे ऐं पाण पढ़ंदो आहे अहिड़ी तरीक़े सां अॼु तूं क़ुरान शरीफ़ पढ़ंदो बि वञ ऐं जन्नत जे ॾाकनि ते चढ़ंदो बि वञ। केॾी कामयाबी आहे केॾी कामरानी आहे। हाणे अवां ऐं मूंखे इन ॻाल्हि ते ध्यानु ॾियणो आहे त मुंहिंजी ज़िंदगी क़ुरान मजीद जे मुताबिक़ आहे। मूंखे जे क़ुरान मजीद ॿुधायो आहे ऐं इहे अमल कयां पियो। नबी अलैहिस्सलाम फरमायो इन्नल्लाह यरफ़उ बिहादिल किताब अक़वामा बेशक अल्लाह तबारक व तआला इन्ही क़ुरान मजीद जे करे कई क़ौमनि खे बुलंदियूं अता करे छॾियूं उन्हनि जा मक़ाम मथे करे छॾिया वयदउ बिल आखरीन ऐं इन्ही क़ुरान मजीद जे करे इन्ही क़ुरान मजीद में ॿियनि क़ौमनि खे किराए छॾी। मतिलब छा आहे? जेके क़ौमूं क़ुरान मजीद ते अमल कंदियूं क़ुरान मजीद मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारिन थियूं अल्लाह तबारक व तआला उन्हनि खे दुनिया में मक़ाम ऐं मर्तबो अता करे थो। ऐं जेके क़ौमूं क़ुरान मजीद खे छॾे ॾियनि थियूं क़ुरान मजीद मुताबिक़ अमल कोन्हे को उहे ज़लील ऐं रुसवा आहिनि। अहिड़ा मिसाल तव्हांखे दुनिया में खोड़ सारा मिलंदा ऐं तारीख़ जे वर्कनि में तव्हांखे खोड़ सारा मिलंदा। अल्लाह तबारक व तआला असांजे लाइ ही क़ुरान मजीद हिदायत जे लाइ नाज़िल फरमाए। सहाबा रिज़वानुल्लाह अजमईन जी ज़िंदगियुनि खे ॾिसो छा आहे हुननि जी ज़िंदगियुनि में हुननि जे ईमान जा तराना अल्लाह क़ुरान में ज़िक्र करे छॾिया हुननि जे क़ुर्बानी जा ज़िक्र अल्लाह तबारक व तआला क़ुरान में करे छॾिया हुननि जी लड़ाई जा तज़किरा अल्लाह तबारक व तआला क़ुरान में करे छॾिया। छाजे करे त हुननि जो क़ुरान जे मुताबिक़ अमल हो हुननि जो क़ुरान मजीद जे मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारणी हुई। हुननि पंहिंजी ज़िंदगियुनि खे जांचे छॾियो असांजी निजात असांजी कामयाबी इन क़ुरान मजीद जे अमल करण में आहे। इन जे करे अल्लाह तबारक व तआला फरमा ॾिनो फइन आमनू बिमिस्लि मा आमनतुम बिही फक़द इह्तदौ ए ईमान वारो ए दुनिया वारो चाहियो था तव्हां दुनिया में कामयाब जो कामरान थियो फ़इन आमनू बिमिस्लि मा आमनतुम बिही फक़द इह्तदौ अहिड़ी तरीक़े सां तव्हां ईमान आणियो जहिड़ी तरीक़े सां सहाबा रिज़वानुल्लाह अजमईन ईमान आंदो आहे अहिड़ी तरीक़े सां तव्हां पंहिंजी ज़िंदगी गुज़ारियो जीअं पंहिंजी ज़िंदगी क़ुरान जे मुताबिक़ गुज़ारे विया हुआ अहिड़ी तरीक़े सां तव्हां पंहिंजी ज़िंदगी जा दर्ज़ अमल क़ुरान मजीद जे मुताबिक़ करे छॾियो। सहाबा जा तज़किरा अल्लाह तबारक व तआला क़ुरान में करे छॾिया किथे फरमाए लक़द रज़ियल्लाहु अन्हु व रज़ू अन्हु तहक़ीक़ अल्लाह उन्हनि खां राज़ी आहे हू अल्लाह खां राज़ी आहिनि। इहो मक़ाम इहो मर्तबो इहा शान इहा इज़त छाजे करे मिली आहे सहाबा खे उहो इन जे करे उन्हनि क़ुरान मजीद ते अमल करे विया क़ुरान मजीद जे मुताबिक़ पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे विया। ऐं मुसलमानो इहो ॾस इहो गस अॼु अव्हां जे लाइ मुंहिंजे लाइ बि खुलियल आहे। इहे तौर इहे तरीक़ा अल्लाह तबारक व तआला अव्हां खे मूंखे बि ॿुधाया चाहियो था त तव्हांजी ज़िंदगी जो बिगड़ियल गाॾो संवरजी वञे सुधरजी वञे बहितरीन थी वञे हलियो पोइ गुनाहनि वारी ज़िंदगी खे अलविदा करे अल्लाह तबारक व तआला जे क़ुरान जे मुताबिक़ पंहिंजी ज़िंदगी गुज़ारियो जीअं अव्हां खे मूंखे क़ुरान ॾसंदो वञे इन क़ुरान मजीद जे मुताबिक़ अमल कंदा वञूं त अव्हां जी मुंहिंजी दुनिया में कामयाबी आहे।
कहिड़ी शइ में कामयाबी कान्हे का। क़ुरान मजीद सां वॾी मोहबत आहे से अल्लाह जो क़ुरान आहे। पर ॾिसूं था क़ुरान मजीद जे अहकामनि ते अमल आहे असां में अमल। असांखे क़ुरान मजीद जे ॿुधण जो बि शौक़ु कोन्हे को। असां त चऊं था असां क़ुरान मजीद खे मञूं था, पर क़ुरान मजीद तिलावत घरनि में कान्हे। पंहिंजे सीननि में क़ुरान मजीद जो कुझु हिसो महफ़ूज़ कोन्हे को, यादि कोन्हे को। क़ुरान मजीद ॾींहं राति में तिलावत कान्हे का। क़ुरान मजीद जे मुताबिक़ ज़िंदगी जो अमल कोन्हे को। क़ुरान मजीद जे मुताबिक़ असांजा अहकामात कोन्हनि के। कहिड़ी असांजी मुस्लमानियत आहे। वॾा वॾा दावा करे वियासीं हलिया से क़ुरान खे बिल्कुलु मञूं था। अल्लाह रब्बुल आलमीन जे क़ुरान जो हिकिड़ो अहकाम तव्हांखे ॿुधायां। अल्लाह तबारक व तआला क़ुरान में फरमायो अक़ीमुस सलात व आतुज़ ज़कात। पहिरियों फरीदो फरमाई निमाज़ पढ़ो ऐं ज़कात ॾियो। हुअ रब्बुल आलमीन जा ॻाल्हि कंहिं में फरमाया, क़ुरान में फरमाई। ऐं असां ॾिसूं त असां में नमाज़ आहे, अल्लाह जो ज़िक्र आहे। रब से फरमाया फ़ज़्कुरूनी अज़्कुरुकुम वश्कुरुली वला तकफ़ुरून। इंसानो तव्हां मूंखे यादि कयो, अव्हांखे यादि कंदुसि। इहा ॻाल्हि किथे बयान दिल अल्लाह जे क़ुरान में ॿुधाए छॾी। अहिड़ा खोड़ सारा अहकामात, खोड़ सारियूं ॻाल्हियूं अल्लाह रब्बुल आलमीन क़ुरान में ज़िक्र करे छॾियो, पर असांजो उन्हनि जे मुताबिक़ अमल कोन्हे को। असांजी ज़िंदगी उन्हनि जे मुताबिक़ गुज़रे कान थी। असां ॾिसूं त असां क़ुरान मजीद कहिड़ी तरीक़े सां मञियो आहे। असां अगरि चाहियूं था असांजी कामयाबी ऐं असांजी दुनिया ऐं आख़िरत में मंज़िल आसान थी वञे हली, इन क़ुरान मजीद खे पढ़ो, हिन क़ुरान मजीद ते अमल कयूं। जन इन क़ुरान मजीद खे छॾे ॾिनो, क़ुरान मजीद जे अहकामनि खे बिल्कुलु का वैल्यू न ॾिनऊं, अज़ीज़ दोस्तो उहे दुनिया में बदतरीन इंसान थी करे वफ़ात करे। अबू जहल जो तस्करो तव्हां ॿुधो हूंदो, हुनजी मौत कीअं थी आहे। हुन क़ुरान मजीद जे इनकार करण जे करे अल्लाह तबारक व तआला खे जनम जे हवाले करे छॾे थो। अहिड़ा खोड़ सारा तव्हांखे माण्हू मिलंदा अल्लाह रब्बुल आलमीन जे अहकामातनि ते अमल न करण जे करे, रब जे क़ुरान खे कूड़ो समझी करे उनखे अलल फलाह जी सदा अचे थी। ए मुसलमानो, ए कलमे पढ़ण वारो, अचो कामयाबी जी तरफ़, अचो नमाज जी तरफ़। इहा काम किथे बयान दिलनि। नमाज ज़िक्र अल्लाह रब्बुल आलमीन क़ुरान में करे छॾियो। फरमाई कामयाबी जो रस चाहियो था, कामयाबी जो गस चाहियो था त क़ुरान मजीद खे पकड़ी पओ। वातसिमू बिहब्लिल्लाह, पकड़ो अल्लाह जी रस्सी खे, पकड़ो अल्लाह रब्बुल आलमीन जे अहकामान खे, रब्बुल आलमीन जे क़ुरान खे। तव्हां कॾहिं कोन गुमराह थींदव, कॾहिं तव्हां हिदायत जे रस्ते खां परे कोन वेंदो जॾहिं तव्हांजो क़ुरान मजीद ते अमल आहे। अगरि जे असां चाहियूं था, ॾिसूं था त मुंहिंजी ज़िंदगी कीअं पई गुज़रे, अॼु खां वठी अज़म इरादो पुख़्तो करे छॾियो त मूंखे क़ुरान जे मुताबिक़ अमल करिणो आहे। मूंखे जे क़ुरान चए मूंखे ईअं अमल करिणो आहे। अज़ीज़ दोस्तो, जेको कलाम आहे रब्बुल आलमीन जो किताब को मामूली किताब कोन्हे को, आम किताब कोन्हे को। इन जी शान, इन जी मनक़िबत, इन जी अज़मत अल्लाह रब्बुल आलमीन तमामु आला करे छॾी। ॾींहं में रुकू ॾेढ रुकू पढ़े त केतिरा लफ़्ज़ हूंदा, केतिरो नेकियूं कमाईंदो, केतिरो उन खे अजर मिलंदो। अगरि जे नंढियूं नंढियूं सूरतूं क़ुरान मजीद जूं आहिनि उहो यादि करे छॾे, उनजो तस्करो, उनजो विर्द हलंदे फिरंदे करे उनखे केतिरो अजर मिलंदो। अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो इन्ही क़ुरान मजीद खे पकड़ियो, पंहिंजे गुनाहनि वारी ज़िंदगी खे छॾियो। पैक जेके असांजे अंदरि गुनाह मौजूदु आहिनि इन्हनि खे छॾे करे अल्लाह रब्बुल आलमीन जे फरमान ते अमल कयूं, रब्बुल आलमीन जे क़ुरान ते अमल कयूं। हे असां वटि अञा ताईं मौजूदु आहे। अगरि जे ज़िंदगी असांजी खुटी वई हली, अमल न करे सघियासीं, क़ुरान मजीद जे अहकामनि ते असां पूरा न हली सघियासीं, अज़ीज़ दोस्तो सम्झी छॾियो वॾी इंसान वटि दौलत हुजे, वॾो प्रोटोकॉल हुजे, इंसान वटि अनदिन दौलत हुजे, पर क़ुरान जे मुताबिक़ अमल कोन्हे को, फरमान जे मुताबिक़ अमल कोन्हे को, रब्बे काबा जो कसम आहे उन इंसान जी ज़िंदगी में कुझु बि कोन्हे को। फ़िरौन केतिरो हुयो, केतिरो दौलतमंद हुयो, अनकुट दौलत हुई, पर छा आहे अल्लाह रब्बुल आलमीन जे अहकाम ते अमल कोन्हे को।
अल्लाह रब्बुल आलमीन जेको मूसा कलीमुल्लाह उन वटि मोकिलियो आहे उनजी ॻाल्हि खे तस्लीम करण लाइ तयारु ई कोन्हे को। उनखे मौत कहिड़ी ॾिनी आहे अल्लाह रब्बुल आलमीन? हे जेके अल्लाह जे अहकामनि सां टकराइजनि था, रब जे अहकामनि सां जंग करनि था, अल्लाह रब्बुल आलमीन उन्हनि खे दुनिया में अहिड़ी बदतरीन मौत ॾींदो आहे। ॾिसो अवां जी मुंहिंजी ज़िंदगी क़ुरान मजीद जे मुताबिक़ कान्हे का। तौबा ताइब थी करे अल्लाह रब्बुल आलमीन जे हुज़ूर दुआ घुरे करे, या अल्लाह जेका गुज़री सा गुज़री वई।